सिंध धरती जे लाए मारीदासी दोस्तों जिए सिंध जिए लतीफ़ जी को मरणो उहे भी आहे गोलिन में मरंदासी एक्सीडेंटन में बाईपास मरंदासी एहतजाजी धरणो ॿियनि जारी बीमारियुनि आहे में मरंदासी ऐं तेसि ताईं पर जारी रहंदो तारीख़ उनखे ज़रूर यादि कंदो जेको पंहिंजे धरती जे लाइ मरंदो हीअ असांजे मौला उहो हर हमेशा ज़िंदा हूंदो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पियो करे असां हर हमेशा पंजाब के ॿुधायो आहे त मत छेड़ मलंगानू पंजाब जो असां कहिड़ो ॾोह कयो आहे जेको असांजो पाणी थो बंदि करे ऐं पाणी जे लाइ झेड़ो करण पाणी जे लाइ विढ़ण इहो हुसैनी आहे इंशाअल्लाह असां सभु हुसैनी आहियूं इंशाअल्लाह पाणी जे लाइ विढ़ंदासीं 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 भली छा बि थी पए असां ग़रीब ज़रूर आहियूं पर असां सिंध जा गद्दार न आहियूं इंशाअल्लाह असां विढ़ंदासीं भली छा बि थी पए सलाम आहे उन नौजवाननि खे उन्हनि वकीलनि खे उन उस्तादनि खे उन डॉक्टरनि खे उन सहाफ़ी भाइरनि खे